नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आया बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। इमरान ख़ान मुल्क जे मफ़ादनि खे नुक़सान रसाए रहियो आहे। असां हुकूमत खे आइनी तरीक़े सां घर भेड़ो करणु चाहियूं था। बेतमादी रिथ ज़ाती मफ़ादनि लाइ नाहे आंदी। नून लीग जे सदर शहबाज़ शरीफ़ जूं लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो असां न पर इमरान ख़ान पाण भॻोड़ो आहे। मदीने वारी रियासत जो ज़िक्र इमरान ख़ान नथो सोए। रिक्वेज़िशन ते सभिनी पार्टियुनि सहियूं कयूं। भारतीय सुपर सांग जो पाकिस्तान जी हदुनि जी भञकड़ी वारो मामिलो। भारतीय हाई कमिश्नर जी परॾेही आफ़ीस तलबी। परॾेही तर्जुमान चयो आहे त भारतीय हाई कमिश्नर खे परॾेही आफ़ीस तलब करे एहतजाज रिकॉर्ड करायो आहे। भारत अहिड़े क़िस्म जी लापरवाही जा अणवणंदड़ नतीजा ज़हन में रखे पाकिस्तान वाक़े जी मुकमिल साफ़ ऐं शफ़ाफ़ जांच जो मुतालबो करे थो। भारत वाक़े जी जांच जा नतीजा पाकिस्तान सां शेयर करे। भारत खां पाकिस्तान जी हदुनि जी भञकड़ी जी वज़ाहत तलब कई आहे। उमेद कयूं था त आलमी बिरादरी नोटिस वठंदी। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जो बयानु। चयाईं भारत ख़तरनाक हरकत कई आहे। इन जो भारत खे जवाबु ॾियणो पवंदो। भारत जे जवाब खां पोइ ईंदड़ लाइ अमल जोड़ियो वेंदो। भारत में अहिड़ी हुकूमत आहे जंहिंजी सोच हिंदुत्व आहे। इस्लामाबाद पुलिस गुज़िरियल राति पार्लियामेंट लॉजिस मां गिरफ़्तार थियल JUI कारकुननि ऐं क़ौमी असेंबली जे मेंबरनि खे शख़्सी ज़मानत ते आज़ादु करे छॾियो। JUI जे समूरनि कारकुननि खे आज़ादु कयो वियो आहे। JUI तर्जुमान जी तस्दीक़। आज़ादु थियल कारकुननि खे पुलिस गुज़िरियल शाम पार्लियामेंट लॉजिस मां ऑपरेशन बाद गिरफ़्तार कयो हो। पाकिस्तान में कोरोना वायरस विघे 7 मरीज़ फौतनि जो अंग 30,298 थी वियो। NCOC मूजिबि 24 कलाकनि दौरान 723 नवां केस रिपोर्ट। कोरोना वायरस जी शरह 1.82% रिकॉर्ड। ग़ाज़पुर वेझो ॻोठ शहदाद भयो में कार ऐं इल्ज़ाम हेठि बीठो क़तल जवाबदार सदाम भयो पंहिंजी ज़ाल ऐं नौजवान खे गोलियूं हणी क़तल कयो। समीना ख़ातून ऐं इंसाफ़ भयो खे क़तल करण बाद जवाबदार फ़रार थी वियो। ऐं सिराणी वेझो ॻोठ मलूक शाह में जवाबदार मीर शाह पिस्टल जा फायर करे पंहिंजी ज़ाल खे क़तल करे छॾियो। पुलिस मक़तूल औरत जो लाश खणाए अस्पताल पहुचायो।